अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे घुमाईंदासीं कराची जी ख़ूबसूरत जगह शेदिल न, लेकिन इहा ॻाल्हि सस्पेंस में हूंदी त असां किथे था वञूं उते हली दोस्तों असां सां गॾु रहो, असां तव्हांखे घुमाईंदासीं इंशाल्लाह कराची जी ख़ूबसूरत जगह। हिन जा कमु ॾिसो, पराई गाॾी ते बीह करे चश्मो पाए थो, छा थो करी कंगी ॾींदो अचो शेर भाई। मुंहिंजो सिंधी जेको आहे त माना पंहिंजो कॉन्टेंट आहे तो महिरबानी करे तूं सिंधी में ॻाल्हाए, ठीकु आहे। पंहिंजी पठान की पाण वठि रख, सिंधी में ॻाल्हाइणु अचे त ठीकु आहे, न त न ॻाल्हाए। मेरा सिंधी इतना ख़ास थोड़ी बोल वारी उर्दू यार, मसलो छा आहे हिन सां यार, मां इहो कटे छॾींदुसि बसि, ठीकु आहे। जेते तूं या त तूं सिंधी सिखी अच, पोइ तूं असां सां, ठीकु आहे। ठीक है। ओके मज़ो अचे थो? मज़ो आए। ये असांजो दोस्त आहे शेदिल, छा थो महसूस करें भाऊ? बाबा थोड़ो हल्को फुल्को बुखार आहे। बुखार कोट ग्रांड जो एंट्री गेट आहे, मस्ट आहे। ही टिकट घर आहे कोट ग्रांड जो, ऐं हा मैम टिकट वठे थो। कोट ग्रांड डाउन करेंगे, डाउन वो वाला जो लंबो हमारा वही था ना, हालत जो मोहन से मिला है। तमाम खूबसूरत व्यू, असर का मगरिब वाला टाइम ॾाढो खूबसूरत हुआ यार। इसका नाम क्या है लंबे का? अचो इन हमारा सां मिलो था जेको सभिनी खे घटि माना उंगली ॾिजो। अस्सलाम वालेकुम। वेरी ब्यूटीफुल, तमाम खूबसूरत, फैमिलीज़ लाइ, दोस्तनि लाइ, हर जगह हिकु इंजॉयमेंट लाइ, हर जगह न कि नंढा वॾा बल्कि थोड़ा बि इंजॉय कंदा आहिनि। ऐं हिन अलावा ख़ूबसूरत डिशिस ऐं ख़ूबसूरत चांहि यार। हमें जिते चांहि पीती चांहि वारे जो नालो छा हुयो? कोयठा वाला। कोयटा न, कश्मीरी चांहि। हाँ। कश्मीरी ये असां ॿिन्हिनि जी फेवरेट जगह आहे। कोट ग्रांड में अची तव्हां समुंड जो मज़ो वठी सघो था, उनखे अलावा जंप ॾी तव्हां ॿुॾी मरी बि सघो था जेके नथो हुजे। शेदिल यार ॾाढो इंटरेस्टिंग माण्हू आहे, मां हक़ीक़त हिन सां गॾु हूंदो आहे न। बाबा हर कंसर्ट आहे न, जेकॾहिं घुमो त घुमो, न घुमो मरो। अहिड़ी ॻाल्हि न आहे, जियो ओरिजिनल तमामु बहितरीन लोकेशन आहे, इन करे सिंधी सिंगर निकिरी यार। तू कैमरा को आगे लेके जा रहा है, थोड़ी देर खड़ी यार असां ॻाल्हायो बि सही। ओतिरो माइक न आहे हिन में। चांहि कहिड़ी पीअंदे? दोस्तों असीं हिन टाइम आहियूं कोट ग्रांड में गिरांड चांहि वारे वटि। हिन वटि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं चांहियूं आहिनि
ऐं जेतिरा हिन वटि फ्लेवर आहिनि चांहि जा त शायदि मां नथो ॿुधाए सघां, लेकिन हिन जी इलायची वारी चांहि तमामु मशहूरु आहे। ऐं हामिद छा जो ऑडर ॾिनो? इलायची वाली चाय, ॿियो क्लब सैंडविच। क्लब सैंडविच भी खाईंदासीं ऐं इलायची वारी चांहि भी पीअंदासीं। थोड़ी देरि लाइ चांहि चांहि भी अची वई यार। सैंडविच जल्दी करिए, महिरबानी करियो यार, ये असांजो दोस्त आहे सिंधी आहे, महिरबानी। ये इलायची वारी चांहि आहे जेका मुंहिंजी त फेवरेट आहे ऐं मां जॾहिं बि ईंदो आहियां हिते त हिन गिराइण चांहि मां इहा चांहि ज़रूरु पीअंदो आहियां। अञा बि हलंदासीं, तव्हांखे अञा हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र ॾेखारिणो आहे, चांहि पी वठो पोइ हलो। दोस्तों ही शाम जो मंज़र इलाही ख़ूबसूरत, सिज लहण जो टाइम ऐं पोर्ट ग्रांड ख़ूबसूरत हवा व्यू ऐं थधी थधी हवा, तमामु बहितरीन जेको मंज़र आहे हितां जो। ऐं सभु दोस्त हिते पंहिंजी फैमिली सां ईंदा आहिनि। क्लब सैंडविच भी खाधासीं, चांहि भी पीती ऐं ही दोस्त मूंखां अॻिते अॻिते वञनि पिया। शेरदिल भाऊ, हा बाबा, ॿियो हाल कोट गिराइण में मज़ो आयो? न छो? मज़ो आहे तॾहिं त आया आहियूं, ॿियो पुछण जी ॻाल्हि हुई। असल में हामिद जी पसंदि जी जॻह आहे ऐं हिन खां पोइ असांजी बि पसंदि जी जॻह आहे, तमामु बहितरीनु। हर क़िस्म जा खाधा बि तव्हांखे हिते मिलंदा, लज़ीज़ लज़ीज़ तमामु बहितरीनु। गोलगप्पे खाने। जंहिं बि दोस्त खे हिते अचिणो हुजे, तमामु बहितरीनु जॻह आहे, फैमिली सां घुमो ख़ूब ऐं मज़ेदार डिशूं बि हिते तव्हांखे मिलंदियूं। उन खां अलावा तमामु ख़ूबसूरत मंज़र शाम जे टाइम। मूंखे त ॾाढो मज़ो अचे थो। शेरदिल पे पंहिंजी रिकॉर्डिंग में मसरूफ़ आहे ऐं हामिद त सदाईं असां सां करा, हालांकि ही चवंदो आहे यार तव्हां पोर्ट ग्रांड में ई वञा करो, किथे बि न वञा कयो। मां चयो बाबा पोर्ट ग्रांड बि सही आहे, पर इहो बि ख़ूबसूरत पाकिस्तान आहे। इंशाल्लाह असां तव्हांखे पंहिंजी सिंधी ॿोली में ऐं पूरो पाकिस्तान घुमाईंदासीं। शेरदिल जा फैंस इलाही घुमनि पिया हिते ऐं शेरदिल असां सां गॾु आहे ऐं शेरदिल जा फैन जेके आहिनि शेरदिल जे पोयां पोयां आहिनि। ये आहे उहा जॻह जेकी मां तव्हांखे चवां पियो तमामु ख़ूबसूरत जॻह आहे। दोस्तों असीं हिन टाइम नटी जटी पुल जे हेठि आहियूं, मतिलबु कि पोर्ट गिराइण में आहियूं। जटी न नेटी जेटी, न नटी जटी आहे। नटी जटी आहे। अच्छा हू कमेंट में ॿुधायो बा, मां ग़लति आहियां, ही ग़लति आहे। बाबा नटी आहे या छा ॿुधाए? नेटी जेटी, नेटी जटी, जेकी बि आहे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो त रियल पुल जे हेठों। असांजो दोस्त हामिद सदाईं इंजॉय कंदो आहे ऐं ख़ासि करे जॾहिं असां सां गॾु हूंदो आहे त तमामु घणो इंजॉय कंदो आहे। हामिद यार सिंधी में ॻाल्हाए न प्लीज़ यार, इनखे मां सिंधी सेखारे त कोई पर ना अचे तो न बाबा, मां छा तो करा। तूं अॻे चकर इम्तियाज़ जी ॾाढी बेइज़ती कई सिंधी में, वो ये ॾाढो प्यारो दोस्त आहे, भाइनि जहिड़ो दोस्त आहे ऐं हितां कराची जो ई आहे हामिद अली। पाण पठान आहे लेकिन इनखे कोशिशि कयूं था त सिंधी जेको आहे मुकमिल सेखारियूं। हामिद जे पीछे जो मंज़र आहे, जेको पोयां मंज़र आहे, एॾो कलरफुल आहे, ज़बरदस्त मंज़र लॻे थो। ऐं पोयां जेके बोट्स आहिनि, ही बोट्स हिकु अचे पई, तव्हां ॾिसो त तमामु फैमिलीज़ जेके हिते अचनि था शाम जो टाइम कलरफुल बोट्स में जेको आहे इंजॉय कंदा आहिनि
ऐं कंहिंजो सालगिरह जो प्रोग्राम हूंदो आहे, कंहिंजो बर्थडे आहे, कंहिंजो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा प्रोग्राम हूंदा आहिनि। ॾिसो तमामु ब्यूटीफुल मंज़र, तमामु ब्यूटीफुल मंज़र। इहे ई लम्हा जेके असां क़ैद करणु चाहियूं था, असां दोस्तनि सां शेयर करणु चाहियूं था। उनखे अलावा मां इहो बि तव्हां दोस्तनि खे चवंदो हलां असांजे चैनल खे सब्सक्राइब बि कयो। अगरि तव्हांखे पसंदि अचे त असां तव्हांखे सिंधीअ में पूरो पाकिस्तान घुमाईंदासीं। हीअ असांजो चैनल जेको आहे सिंधी व्लॉगर जे नाले सां आहे ऐं इंशाल्लाह असां तव्हांखे पूरो पाकिस्तान घुमाईंदासीं। ख़ूबसूरत कराची, ख़ूबसूरत कराची, रोशनियुनि जो शहर कराची। ये ॾिसंदा हलो त तव्हांखे मां चारो तरफ़ घुमायां थो। केॾो ख़ूबसूरत जेको आहे मंज़र आहे हितां जो। ऐं हिन टाइम तव्हां सभु दोस्त इंजॉय कंदा। जो यार सिंधी में ॻाल्हाए, यार सिंधी में ॻाल्हाए। तोखे अचे थी न? किथां जा आहियो तव्हां? कराची जा आहियो। इहे असांजो दोस्त आहे जोजो, जेको हितां कराची जो आहे, पर सिंधी हिनखे अचे थी, सिंधी ॻाल्हाइणु अचे थी, पर इहा वॾी ॻाल्हि आहे। थैंक यू दोस्तो। शाम जो मंज़र ऐं तमामु ख़ूबसूरत मंज़र। शहर दिल भाऊ छा थो करी? बाबा घुमा दो टिकट आयो जेको आहे कसरत कढा पैसनि जी। ए जोजो तुंहिंजे पोयां अथई। जो मुंहिंजे यूट्यूब ते नज़र ईंदो तव्हांखे। अच्छा। हा हा बाक़ाइदा जो पंहिंजो यार आहे, जो नंबर वठां हिनखे मां माण्हू कंदुमि। हीअ लॻे नथो माण्हू। असल में इनखे सिंधी बि अचे थी। अच्छा बसि असांजो सवाल आहे। असांजो चए थो असां त सिंधी आहियूं ऐं यूट्यूब ते सिंधी दोस्तनि जी कमी हुई जेका असां पूरी कंदासीं इंशाल्लाह। तव्हांखे पूरो पाकिस्तान असां सिंधी में ई घुमाईंदासीं। वो ॾिसो था जोकर्स, यार सब खां बहितरीन शइ मां तव्हांखे सिंधी में चवंदा आहिनि बगी। यानी कि ये प्रोग्राम ॾिसो। काजल ए दादो हथियार छोड़े चलाना नहीं भूले। अगर इस चौकट में किसी की बारात आई तो टोली की जगह पे स्पाइडरमैन पे काजल जो भी ताली तो बजाते हैं। वाह अच्छा, हम अपने एक फनकार को बुलाते हैं, बड़ा ज़बरदस्त परफॉर्मेंस करते हैं, तो प्लीज़ एक बहुत सी तालियों में तशरीफ हमारे लाते हैं।
चङो दोस्तो हाणे हलूं था ॿाहिरि इलाही थकिजी पिया आहियूं हीअ जेको आहे त आउट वारो डोर आहे ऐं हितां ई असां जेको आहे त माना निकिरंदासीं त इंशाल्लाह तव्हां असां सां गॾु रहो असां तव्हांखे हीअं ई इंजॉय कराईंदा रहंदासीं इंशाल्लाह पूरो पाकिस्तान तव्हांखे घुमाईंदासीं असांजो चैनल सब्सक्राइब करणु न विसारींदा